अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कीअं पे गुज़रे ज़िंदगी। मां आहियां तव्हांजो फेवरेट यूट्यूबर। त यार मां अॼु हिकु अहिड़े शख़्स खे रोस्ट कंदुमि जेके पंहिंजी ख़बर न आहे त मां छा आहियां ऐं छा करिणो आहे। ऐं उन भाऊ मूं ते हिकु रोस्ट वीडियो ठाही। जॾहिं मां हिन जे प्रोफाइल में वियुमि त हिन जे बायो में जेका गूगल त कॉपी थियल हिकिड़ो कोट लिखियल हो ऐं हेठां लिखियल हो व्लॉगर फिल्म मेकर ऐं वर्क एट मीम्स लिव इन लाड़काना फ्रॉम मिर्ज़ापुर। मतिलबु हिन खे पंहिंजी ख़बर न आहे त हे आहे छा, किथे रहे थो, थियणो छा आहे, करिणो छा आहे। कुझु टाइम पहिरीं भाऊ मीम्स ठाहींदो ऐं रोस्ट बि कंदो हुयो, वरी चुरको थियुसि त व्लॉगर थी वियो। अड़े भाउ एतिरा दफ़ा त जुनेद मखदूम ढोलकी नाहे कुटरे जेतिरा दफ़ा तो पंहिंजो पैशन चेंज कयो आहे। हलो त यार ॾिसो त फूकड़ी जे मुंहुं वारे मूं ते छा ठाहियो आहे। सभा खां पहिरियों त नामी ग्रुप आहे सभिनी सुतल मेंबरनि खे अस्सलाम वालेकुम। मतलब केर बि अची करे टिकटॉकरनि खे गारियूं ॾेई करे पाण खे रोस्टर सम्झंदो त तव्हां हुनखे सभई फॉलो कंदो। अरे क्या लवड़ा फंस गया मुंह में। इन जी 2 मिनट 6 सेकंड जी पंहिंजी वीडियो में ई अधु त बेइज्जती पंहिंजी थो करे पोइ मूंखे तो रोस्ट करे। अॼु ये वीडियो में असां जे बारे में ॻाल्हाइण आ रहिया आहियूं उहे मिर्चू उर्फ जिब्रान। मतलब सेम ई आहे। हे वारो वीडियो मां जीअं ई आर्मी ग्रुप में अपलोड कंदुमि त सभई छोकिरियूं चवंदियूं भिंडी हे वरी रोस्ट थो करे। ऐं हिते जेको ॻाल्हियूं थो करे त मां जॾहिं वीडियो अपलोड कंदुमि त छोकिरियूं मूंखे चयूं भिंडी भिंडी भिंडी। त हिकिड़ी ॻाल्हि में हिनखे क्लियर करे छॾियां त हिनखे हिकिड़ी छोकिरी जेका नूर फातिमा जेका मुंहिंजी फेक आईडी आहे उहा ई भिंडी चवंदी आहे, मतिलबु मां ई चवंदो आहियां। में ग़लति ॻाल्हायो न, मां हुनजे घर वेंदुसि पोइ भले उहो दादू जो छो न हुजे। ऐं आख़िरी में जेको तूं चईंदो त जेको बि कमेंट्स में ग़लति ॻाल्हाईंदो मां हुनजे घर वेंदुमि ऐं भले उहो दादू जो हुजे। त पुट इहा ग़लती न कजां। अगरि तूं दादू आहीं ऐं हुनजे घर बि आहीं त पंहिंजी फूकड़ी फाड़ाए पोइ ई ॿाहिरि निकिरंदे। हलो त यार कोई हिकिड़ो व्लॉग ॾिसूं त कीअं व्लॉगिंग करे थो। व्हाट्सअप गाइस, कहाँ थे भाई तुम? भाई 1 जनवरी था, कल को तूने वीडियो नहीं बनाया। जो मेरा डिवाइस है एंड्रॉयड से आईफोन हो गया है। मां हिन जो सॼो व्लॉग ॾिठो, एॾो त लुॾे थो, एॾो त लुॾे थो, एॾो हथ न हण एॾो हथ हलाईंदे त मोबाइल झलण जी ताक़त न अथई। मोबाइल झलण में तुंहिंजी सूटी सोड़ी थींदी वञे। इन करे मां हिनखे हिकिड़ी सलाह ॾींदुमि, पहिरियां खा पी अच पोइ व्लॉग ठाह, न त तुंहिंजी व्लॉग मोबाइल झले माना मोबाइल खणी ईअं ई तूं सुकी वेंदे। भाई मुसद्दिक भाई आप ऐसे उदास क्यों बैठे हो यार? असल में हे विच ते जेको वेही थो रहे हुनखां दोस्त पुछे थो छा छो अथई ऐं चए थो मां बाइक ते सफ़र नया कंदो त बाइक ते त मां बि एॾो सफ़र कंदो आहे त मूंखे बि न आहे थींदो। असल में हिन खे सूटी सोड़ी इन करे थी आहे छो त हे यको मोबाइल झले मतिलबु मोबाइल न खणी सघियो। जलड़ो यार कहिड़ी स्क्रिप्ट लिखी अथई, झले न मोबाइल न खणी सघियो छो त मोबाइल जो वज़न ऐं हिन जो सॼो वज़न साॻियो ई आहे। आईफोन में स्टेबलाइजेशन हूंदे बि इन एॾो लुॾे थो अगरि तुंहिंजी शादी थींदी त उही मां त लाड़कड़ो नज़र ईंदो। इन करे चवंदो हथ न हलाए। बाजार में मैंने कुछ नहीं लिया है क्योंकि मेरे काम की कोई भी चीज़ नहीं है। क्योंकि बीइंग ए यूट्यूबर भाई तुम लोग सिर्फ ट्राइपॉड ले सकते हो और उसके साथ साथ जो यूट्यूब में काम आ सकता है वही तुम ले सकते हो बीइंग ए यूट्यूबर। यही सीन है भाई अंदर। जी नाज़रीन, हिमल नओ इंकशाफ थियो आहे त मुसद्दिक शाह जेको व्लॉगर आहे लाड़काणे जो उन इंकशाफ कयो आहे त बीइंग अ यूट्यूबर सिर्फ़ु ट्राइपॉड ऐं जेको यूट्यूब सां गॾु सामान उहो ई सिर्फ़ु यूट्यूबर वठी सघे थो। बाज़ार में जेको खाइण जो सामान हूंदो, टी शर्ट हूंदी, पैंट हूंदी, कपिड़ा हूंदा, उहो कुझु बि नथो वठी सघे छो त उहो यूट्यूबर आहे। ॿुधो ॻाल्हि? जी नाज़रीन, त यार फीटो टीटो जे घर वारनि खे आसानी हूंदी मानी ॾियण में छो त यार हाणे दबकी रुगो ख़राबु थींदी, रुगो मानी ॾींदसि दबकी में ऐं चवंदसि कुल्लो औरते कर त हुन में बोड़ ॾियूं वई छो त यार कुल्लनि में एॾा खांचा ठहियल अथसि आसानी सां बोड़ हिन में फिट थी वेंदो। मतिलबु हिकिड़े में आलू विझीसि, हिकिड़े में मुर्गी विझीसि, भई हिन साइड वारे में ॿियो कुझु विझी छॾीसि ऐं हेठां वरी कुझु विझीसि। ऐं मूंखे पहिरां ई पक हुई त तो इन ई हरामी खां मदद वरिती हूंदी, पर जहिड़ो बि आहे मुंहिंजो जानू आहे किना। यार वीडियो खे एंड था कयूं। मां मिड़े ईअं वीडियो ठाही, बसि हिन जो अॻियां फेसबुक प्रोफाइल रखी ऐं उम्मीद आहे तव्हांखे वीडियो वणी हूंदी। ऐं यार हिन जे चैनल खे फ़क़ लतीन जेको हिन जो ठहियलु आहे हिनखे ज़रूरु सब्सक्राइब कजो छो त यार छोकिरो नओं आयो महिनत बि करे थो ऐं वॾी छो त पहिरियों उर्दू में ठाहींदो, हाणे शायदि आयो डिलीट करे छॾियो अथई, पर सब्सक्राइब ज़रूरु कजोसि। अल्लाह हाफ़िज़। ऐं मुंहिंजे चैनल खे बि कजो, मथां हिन जे कयो।